अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ठीकु ठाक हूंदो। मां आहियां शाहनवाज़ शान। तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त हीउ मूं नओं चैनल स्टार्ट कयो आहे ऐं हिन चैनल में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां सिंधी माण्हुनि खे गाइड करण जे लाइ हीउ चैनल ठाहियो आहे। ऐं मां पंहिंजो पाण जे हवाले सां ॿुधाईंदो हलां तव्हांखे 10 साल पहिरियां यूट्यूब चैनल स्टार्ट कयो आहे, जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रेवल जे हवाले सां आहे, जंहिंमें मां सिंधी ऐं उर्दू में जेके आहिनि से व्लॉग्स ठाहींदो आहियां ऐं तमामु सुठी मोट मिली आहे मूंखे उन्हनि मां। सो हाणे मूं ॾिठो त असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि उहे तमामु घटि आहिनि यूट्यूब ते, जॾहिं त पूरी दुनिया जेका आहे असां यूट्यूब ते आहे, पूरी दुनिया उन मां फ़ाइदो हासिलु करे पई, पूरी दुनिया उन मां कमाए पई, पर असांजा सिंधी माण्हू अञा ताईं पोइते, अञा ताईं जेको आहे सो उन्हनि खे हिकु त टेक्निकल जेके शयूं आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि खे ख़बर न आहे, या वरी जेको मवादु मौजूदु आहे उहो सॼो मवादु आहे उर्दू में या वरी इंग्लिश में, जंहिंखे सम्झणु थोरो काफ़ी ॾुखियो आहे। सो मूं सोचियो त छो न मां हिन खे सिंधीअ में जेके आहिनि से तव्हांखे टेक्निकल जेके शयूं आहिनि, जेके कम वारी शयूं आहिनि, मां कीअं यूट्यूब ते जेके आहिनि से पैसा कमाइजनि, कीअं यूट्यूब ते जेको आहे सोची करे पंहिंजे जेके आहिनि से शयूं ठाहे करे उन ते मोकिलिजनि। सो उन सॼे खे गाइड करण जे लाइ मूं सोचियो त तव्हांजे लाइ हिकु चैनल ठाहियां ऐं उन चैनल में तव्हांखे गाइड कयां त कहिड़े तरीक़े सां तव्हां यूट्यूब ते जेको आहे सो पंहिंजा वीडियोज़ अपलोड करे सघो था ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे सो एडिट करे सघो था, कहिड़े तरीक़े सां तव्हां उन मां कमाए सघो था। सो काफ़ी मूं वीडियोज़ जेके आहिनि सिंधी माण्हुनि जा ॾिठा आहिनि त तमामु सुठा वीडियोज़ आहिनि ऐं तमामु घणा फ़नी वीडियोज़ आहिनि, पर उहे जेके आहिनि तव्हांखे व्हाट्सअप ते मिलंदा, उहे तव्हांखे ॿियनि जेके फेसबुक ते मिलंदा, जंहिंमां हिकु क़िस्म जी अर्निंग हुननि खे कान पई थिए। सो यूट्यूब ते जेकॾहिं तव्हां उहे वीडियोज़ अपलोड कंदो त तव्हांजी हुन जी अर्निंग थींदी। सभ खां पहिरियां असां स्टार्ट कयूं था यूट्यूब जे हवाले सां त असां वटि छा छा हुजणु घुरिजे। सो जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु त जीमेल जो अकाउंट हुजणु घुरिजे, इंटरनेट हुजणु घुरिजे ऐं गॾोगॾु असां वटि थोरी घणी स्किल हुजणु घुरिजे त असांखे कीअं जेको आहे हुन में अपलोड कजे ऐं असां उन ते अपलोड करे उन ते वीडियोज़ रखी करे असां उन मां कमाए सघूं था। सो अचो त हींअर स्टार्ट कयूं था। सो सभ खां पहिरियां असां ईंदासीं त जेका जीमेल अकाउंट आहे उहो कीअं ठाहिजे। काफ़ी माण्हुनि वटि अकाउंट्स मौजूदु हूंदा, पर मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त हीअ तव्हां गूगल क्रोम में वेंदव, गूगल क्रोम में वञी करे तव्हां सिर्फ़ु सर्च कंदो ऐं हीअ तव्हां मां त हींअर लैपटॉप ते कयां पियो, पर हीअ तव्हां पंहिंजी मोबाइल ते बि जेको आहे सो हीअ तव्हां करे सघो था। सो सभ खां पहिरियां तव्हां हिन में जीमेल सर्च कंदो, जीमेल साइनअप जे नाले सां, साइनअप जे नाले सां पहिरियों जेको अकाउंट ईंदो हिते तव्हांजो त क्रिएट यूअर न्यू अकाउंट, तव्हां उन ते क्लिक कंदव। हिन में तव्हांखां पुछंदो फर्स्ट नेम, जेको तव्हां को बि तव्हांजो जेको नालो आहे उहो तव्हां हिन में ॾेई सघो था। मुंहिंजो शाहनवाज़ नालो आहे त मां शाहनवाज़ ॾियां पियो। कहिड़ो नालो ॾियोसि? शान 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 222 टे दफ़ा शान 222 टे दफ़ा शान 12 टे दफ़ा शान 23 शान शान सूजी रस्क 1, सूजी रस्क 1 2 ही पुछे पियो त तव्हां सेव करणु चाहियो था? जी बिल्कुलु सेव कंदासीं हिन में। हुन खां पोइ ही पुछे पियो त तव्हां फ़ोन नंबर तव्हां हिन में लॻाईंदो। मां हींअर साउथ कोरिया में रहां पियो, तंहिंजे करे मां ही साउथ कोरिया जो नंबर जेको आहे ॾींदुसि। हीअ मुंहिंजो साउथ कोरिया जो नंबर आहे। ऑप्शनल ईमेल जेका मुंहिंजी हीअ आहे, मां इहा ॾिनी। हुन खां अलावा डेट ऑफ बर्थ तव्हांजी पुछे पियो, सो जेका तव्हांजी डेट ऑफ बर्थ हुजे तव्हां उहा लॻाईंदो हिन में।
उन खां अलावा जेंडर तव्हांजो पुछे पियो, जेकॾहिं मेल आयो त मेल, जेकॾहिं फीमेल आयो त फीमेल। हीअ तव्हां हिन में लॻाया। उन खां अलावा हीअ पुछंदो तव्हां खां वेरिफिकेशन कोड, ऐं वेरिफिकेशन कोड तव्हांजे नंबर ते ईंदो, हीअ तव्हां सेंड कंदो, ऐं हींअर तव्हां हिते जेको आहे सो वेरिफिकेशन कोड जेको आहे सो रिसीव कंदो। मुंहिंजी फ़ोन ते ईंदो हींअर, तव्हां हींअर ॾिसी सघो था, मां तव्हांखे हींअर ॾेखारियां पियो मुंहिंजी फ़ोन। सो जल्दी तव्हां फ़ोन रिसीव कंदो। नंबर ग़लति आहे मुंहिंजो, सॉरी। हाणे सही थियो। हाणे तव्हां ॾिसंदो मुंहिंजे नंबर ते हिन जो कोड ईंदो, हिन नंबर ते कोड ईंदो मुंहिंजे ते अची वियो। ई कोड अची वियो, जी, ऐं तव्हांजे ते बि कोड ईंदो, ऐं उहो तव्हां कोड जेको आहे हिन में लॻाईंदो, 805378। हीअ असां कयोसीं वेरीफाई। न त तव्हांजो ईंदो त तव्हां एग्री कयो था, जी हा साईं असां एग्री कयूं था। हीअ साईं असांजी जीमेल ठही वई। जॾहिं असांजो जीमेल अकाउंट ठही वियो त हाणे असां ईंदासीं यूट्यूब ते। जॾहिं असां यूट्यूब ते आयासीं त हीअ मुंहिंजो पुराणो अकाउंट ठहियलु आहे, सो हिन खे कंदासीं असां साइन आउट। हीअ असां आयासीं यूट्यूब जीमेल ते। ऐं हींअर असां खोलींदासीं यूट्यूब, जेको आम आहे यूट्यूब, तव्हां हुन ते जेको ईंदो यूट्यूब जी वेबसाइट, जस्ट सिंपल। हाणे हिन ते साइन इन लिखियलु आहे, तव्हां हिन ते साइन इन कंदो। साइन इन कहिड़ी कंदव? साॻी जीमेल जेका तव्हां हाणे ठाही आहे। हिन ते तव्हां पंहिंजो जेको आहे ईमेल लिखंदव, पंहिंजो पासवर्ड लॻाईंदव। ही तव्हांजो अकाउंट ठही वियो। दैट्स इट। तव्हांजो अकाउंट ठही वियो। हाणे तव्हां कुझु बि जेको आहे सो अपलोड करे सघो था। हिन ते अपलोड करण जो तव्हांखे तरीक़ो ॿुधायां त ही क्रिएट हिननि खे छॾे ॾियो तव्हां। जस्ट हिते सिलेक्ट फाइल, का बि फाइल जेका तव्हां सम्झी सघो था त तव्हां अपलोड करण वारा आहियो। मिसाल जे तौर ते मां ही अपलोड कयां पियो हाणे।
थिया ही टेस्ट जे नाले सां वीडियो आहे जेका मां हींअर अपलोड कयां पियो। हिन में जस्ट फाइल खे सिलेक्ट कयो, सिलेक्ट फाइल, हिन ते क्लिक कयो। उन खां पोइ तव्हांजो हाणे हिन ते जेको बि तव्हां पंहिंजो ॾियणु चाहियो था टाइटल, ही तव्हां पंहिंजे खे ॾींदो त मुंहिंजो हीउ टेस्ट वीडियो आहे। उन जी डिस्क्रिप्शन तव्हां जेका बि लिखी सघो था उहा लिखी सघो था हिन में। उन खां अलावा थंबनेल जेकॾहिं आहे तव्हांजो उहो हिते ऑटो बि अची वेंदो आहे ऐं तव्हां ठाहे बि सघो था। सो हिनखे असां नेक्स्ट कंदासीं। हीअ तव्हां खां पुछंदो हीउ नओं ऑप्शन आहे हाणे, त हिन ते तव्हां क्लिक कंदो त नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, मतिलबु हीउ ॿारनि जे लाइ न आहे, हीउ वॾनि माण्हुनि जे लाइ आहे। ॿारनि जे लाइ हिननि खे अलॻि मवाद बि जेको आहे सो तव्हां करे सघो था, पर हीउ आहे वॾनि माण्हुनि जे लाइ। ऐं हिन ते जेकर तव्हां कंदो त सिलेक्ट, हिन में पब्लिक कंदो त हर माण्हू ॾिसी सघंदो। पर जेकर तव्हां हिन खे ॿियनि कंहिं प्राइवेट ते कंदो त प्राइवेट ते तव्हांजो जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ॾिसी सघो था, ॿियो केरु कोन थो ॾिसी सघे। त जेकॾहिं बि तव्हां हिन में अपलोड कयो त हिन में पब्लिक करणु लाज़मी कंदो। उन खां अलावा हीउ तव्हांजो ऑप्शन ॾिए पियो पब्लिश जो, तव्हां ही पब्लिश कंदो। उन खां अलावा तव्हां हिन खे भले क्लोज़ करे छॾियो, को मसइलो न आहे। हिन ते तव्हांजो हीउ वीडियो जेको आहे सो अपलोड थिए पियो। हीअ तव्हांजी 5 मिंटनि जी वीडियो, हीअ तव्हां ॾिसी बि सघो था। हिनखे हलाए सघो था तव्हां। सिंपल तरीक़ो आहे, सिंपल आहे, आसान आहे। ऐं हीअ तव्हां अपलोड कयो, हीअ माण्हुनि जेकॾहिं तव्हांजी वीडियो ॾिठी, तव्हां सुठो वीडियो ठाहियो था, माण्हुनि तव्हांजी सुठी वीडियोज़ ॾिठियूं, तव्हां हिन मां अर्न करे सघो था, तव्हां हिन मां कमाए सघो था। जस्ट सिंपल। सो उमेदु आहे त वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ऐं हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूं यूट्यूब ठाहिण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधायो आहे। उन खां अलावा वीडियो हिन में कीअं जेके आहिनि से एडिट करे ऐं तव्हां हिन में रखी सघो था, कीअं हिन में म्यूज़िक तव्हां जेको आहे सो लॻाए सघो था, इहो वरी बाद जा जेको मां वीडियो ठाहींदुसि उन में तव्हां वधीक ॾिसी सघो था। सो अॼु ताईं जे लाइ एतिरो ई, ऐं वधीक मिलंदासीं सुभाणे। ऐं ख़ुदा हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।